सखर में रिपोर्ट करायो आहे हफ़ीज़ लाशारी। सखर में पुलिस खाते अंदर अहम इंतजामी फेरफार कंदे मुख़्तलिफ़ थाणनि ते मुक़रर SHOs जूं रगो 12 कलाकनि अंदर ॿीहर बदिलियूं ऐं नयूं मुक़ररियूं कयूं वयूं आहिनि। जंहिं बाद पुलिस हल्कनि में तबादलनि बाबति बहस शुरू थी वियो आहे। पुलिस ज़रियनि मूजिबि ताज़ो रेहड़ी में मुक़रर कयल SHO उबैदुर रहमान धारी जो खे हाणे साइट एरिया थाणे जो SHO मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त साइट एरिया थाणे ते मुक़रर जहांगीर मर खे A सेक्शन थाणे जो SHO बणायो वियो आहे। साॻी रीति इमामुद्दीन चांडियो खे नओं SHO रेहड़ी मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त अलाउद्दीन फुलपोटो जेको अॻु CIA सखर तौरु ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहियो हो, खेसि सांगी थाणे जो SHO मुक़रर कयो वियो आहे। पुलिस ज़रियनि वधीक ॿुधायो त सांगी थाणे जो वॻूणो SHO गुलाम मोहम्मद पोज़दार खे बदिली करे लाड़काणो रवानो कयो वियो आहे। ज़रियनि मां इहो बि मालूम थियो आहे त तबादलनि जो मक़सदु थाणनि जी कारकर्दगी बहितर बणाइण ऐं अमन अमान जी सूरतहाल खे वधीक मज़बूत करणु आहे। शहरनि उम्मीद ज़ाहिर कई आहे त नए मुक़ररी बाद पुलिस निज़ाम में बहितरी ईंदी ऐं ॾोहनि जी रोकथाम में मदद मिलंदी।